मर्द जी नमाज में ऐं औरत जी नमाज में कुछ फ़र्क़ु आहे। जेतिरो थी सघियो आहे शरीयत मुताहरा कंहिंजे लाइ जेतिरो अहसन अमल थी सघियो आहे, सुहिणो मामिलो थी सघियो आहे, ओतिरो शरीयत मुताहरा मर्द ऐं औरत लाइ बणायो आहे। एतिरो सुहिणो अमल जो इन खां ज़्यादा तवक़ो नथी रखी सघिजे। मां थोरो कुझु वज़ाहत कंदो हलां। मिसाल तौरु जेकर मर्द नमाज़ अदा करे थो त मर्द नमाज़ में पंहिंजे हथनि खे कननि जी पापड़ियुनि ताईं खणे थो, यानी पंहिंजे अंगूठनि खे पंहिंजे कननि जी पापड़ियुनि सां लॻाए थो, पर औरत खे कंधनि ताईं हथ खणणु घुरिजनि, छाकाणि त इन में हुनजी पर्दा पोशी आहे। उन सां गॾोगॾु जेकर चादर वग़ैरह आहे त मर्द खे उन खां हथ ॿाहिरि कढणु घुरिजनि ऐं औरत खे उन आस्तीन मां हथ ॿाहिरि कढण जी ज़रूरत न आहे, या चादर या को वॾी का शाल वग़ैरह वेढ़ियल आहे त उन मां ॿाहिरि हथ कढण जी ज़रूरत न आहे। हिकु फ़र्क़ु इहो। ॿियो फ़र्क़ु मर्द ऐं औरत जी नमाज़ में ही आहे त मर्द पंहिंजा हथ इंदल अहनाफ दुन जे हेठां ॿधंदो, अहिड़े तरीक़े सां जो सॼे हथ जी तिरी खॿे हथ जी कलाई ते 3 आङुरियूं सिधियूं चीच ऐं अंगूठे सां हल्को ॿधंदो। औरत जेका आहे उहा सीने ते हथ रखंदी, सॼे हथ जी तिरी जेका आहे खॿे हथ जी पुठी जे मथां रखंदी। अहिड़े तरीक़े सां जेका रुकू वारी सूरत आहे, उन रुकू वारी सूरत में मर्द जेको आहे सही तरीक़े सां झुकंदो, एतिरे ताईं जो मुकमिल तौर ते उहो पंहिंजी पुठी खे सिधो कंदो, हमवार कंदो ऐं गोॾनि खे पंहिंजे आङुरियुनि सां पकड़ींदो ऐं आङुरियुनि खे कुशादो रखंदो। मगर औरत जेका आहे उहा एतिरो न झुकंदी। औरत सिर्फ़ु एतिरो झुकंदी जो उन जा हथ गोॾनि ताईं पहुची सघनि। इन में बि ॾिसो अल्लाह तबारक व तआला जेको आहे शरीयत मुतहरा जे अंदरि ॾिसो, इन में बि जेतिरो थी सघियो आहे उहो औरत जी पर्दा पोशी जेका आहे उहा रखी वई आहे। अहिड़े तरीक़े सां रुकू खां जॾहिं वरी मथे थी करे वरी सजदे जे अंदरि वेंदी त औरत ऐं मर्द जे सजदे में बि फ़र्क़ु आहे। जॾहिं मर्द सजदो ॾींदो त मुकमिल तौर ते खुली करे ॾींदो, यानी कि पंहिंजूं बाहूं जेके आहिनि उहे हेठि ज़मीन सां न लॻाईंदो, बल्कि 2 तिरियूं आहिनि हथनि जूं उहे ज़मीन ते कोड़े करे उन जे दरमियान में सजदो कंदो ऐं पंहिंजूं जेके बग़ल वग़ैरह आहिनि जा इहे बाहूं पंहिंजूं इन्हनि खां पासे कंदो, परे कंदो, पंहिंजे पासनि खां पंहिंजे ॿाहनि खे जुदा कंदो, हता कि जॾहिं सजदे जी हालत में वेंदो त रानुनि खे पेट खां जुदा कंदो ऐं ख़ूब खुली करे सजदो कंदो। मगर औरत खे जेतिरो थी सघे उहो पंहिंजो पाण पर्दा पोशी करे, यानी ॿाहनि खे हेठि रखे, जिस्म खे मुकमिल तौर ते मिलाए, जेका पासो आहे इन सां बाहूं हुन जूं गॾियल हुजनि, या जेका पेच वग़ैरह आहे या रानूं आहिनि उन सां ख़ूब तौर ते सिमटिजी वञे, ख़ूब तौर ते मिली वञे, जेतिरो थी सघे उहा पर्दा पोशी जो इहतिमाम करे ऐं ओतिरो थी करे वेड़जी करे सिमटिजी करे ऐं जेको आहे सजदो कंदी। नमाज में भी हया जो ख्याल रखणो आहे मर्द ऐं औरत हाँ खे जी, वरी हाँ हया मतलब जी जी, बस मां शर्मसारी वारो आलम। जी मां आख़िरी जी चीज़ बस बयानु करे रहियो हुउसि त हीअ सूरत थी हुई। जी हाणे अची वियासीं वरी वापसि जेको आहे आख़िरी वेहण वारी सूरत में, जॾहिं मर्द वेहंदो त खॿे पेर ते खे विछाईंदो, उन खॿे पेर ते वेहंदो ऐं सॼे पेर खे बीहारींदो, ऐं औरत जेका आहे उहा सॼे पासे पंहिंजा 2 पेर कढंदी ऐं जेतिरो थी सघंदो उहा पर्दा पोशी जो इहतिमाम कंदी। इहे कुझु फ़र्क़ु आहिनि मर्द ऐं औरत जी नमाज़। जी मज़हर भाई।